नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। मुल्क के ॿियनि हिसनि जीअं सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फुड़फुड़ खां पोइ मौसम खुशगवार थी वई। अॼु खां पोइ 4 जुलाई ताईं कराची, हैदराबाद, बदीन, ठटे, थरपारकर, उमरकोट, अंडेलयार ऐं ॿियनि शहरनि में मींहुं वसंदो। तूफ़ानी बरसातुनि जे ख़दशे सबबि ठटे जे ज़िले इंतज़ामिया पारां कलम 144 लागू, ढंढुनि, वाहन ऐं वाटर कोर्सिस में वेंझण ते पाबंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेंबर नासिर हुसैन शाह जो कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। KMC ऐं DMC जे नालनि जी सफ़ाई जो जाइज़ो वरितो पियो वञे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेंबर जो चवणु आहे त बरसातुनि खां पोइ पाणी जे निकाल लाइ समूरनि वसीलनि खे करतब आंदो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत दलाज़ा ते 3 मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। 10 जुलाई आचर खां 12 जुलाई अंगारे ताईं ईद जूं मोकलूं हूंदियूं। नोटिफिकेशन जारी। पंजाब के वॾे वज़ीर जी ॿीहर चूंड 22 जुलाई ते शाम जो 4 लॻे सूबाई असेंबली में थींदी। इजलास की सदारत डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी कंदो। सुप्रीम कोर्ट पंजाब के वॾे वज़ीर जी चूंड बाबति लाहौर हाई कोर्ट के फैसले ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ की अपील ते लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। फैसले में चयो वियो आहे त डिप्टी स्पीकर समूरियूं क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद वॾे वज़ीर जी चूंड जो नोटिफिकेशन जारी कंदो। फैसले में टिन्ही सियासी जमायतुनि जे रवैये जी वाखाण पिणु कई वई। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन के हुकुम ॾिनो आहे त मख़सूस सीटुनि ते हाई कोर्ट के फैसले मुताबिक़ 1 हफ़्ते में नोटिफिकेशन जारी कयो वञे।